بسم الله الرحمن الرحيم. الحمد لله كما ينبغي الجلال وجه عظيم سلطانه، والصلاة والسلام على نبينا محمد وآله. هيت دوستو تأملات القرآنية जेको क़ुरान जी तर्जुमो तफ़सीर ऐं उन जी माना कुझु कढी सुबुह सां असां जेको बरनामो हलाईंदा आहियूं 82 हिसो आहे तअम्मुलात القرآنية 82 हिसो। छो था असीं तअम्मुल कयूं, छो था इहो बरनामो जे कयूं, छो था असीं माण्हुनि खे इहो सम्झायूं, छो जो अल्लाह ताला असांखे हुकुम कयो आहे इन शइ जो। अल्लाह ताला जे हुकुम करे थो त असांजे मथे ते हाज़िर कंदासीं। असीं उन जा बाना आहियूं, ख़ालिक आहे, मालिक आहे, असीं हुन जा बंदा आहियूं। त अल्लाह ताला असांखे सूरत मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन में फरमाए थो अफ़ला यतदब्बरून अलक़ुरआन अम अला क़ुलूबिन अक़फ़ालुहा। छा हिन क़ुरान खे छो नथा पढ़नि, छो नथा सम्झनि, छा हिननि जे दिलनि ते ताला लॻी विया आहिनि। वरी ॿी जॻह ते सूरत निसा में चए थो अफ़ला यतदब्बरून القرآن ولو كان من عند غير الله لوجدوا فيه اختلافا كثيرا। इहो क़ुरान खे छो नथा सम्झनि, छो नथा पढ़नि, छो नथा इन तर्जुमो करे, छो नथा इन जा मौजज़ा ॾिसनि। जे ही ॿी अलाह खां सवाइ मुंहिंजे जे तरफ़ां न हुजे हा, ॿिए के तरफ़ां हुजे हा त वॾो हुन में इख़्तिलाफ़ हुजे हा। ईअं सूरत अल मुमिनून बि चई, सूरत साद में बि चए थो असांखे हुकुम जिथे किथे अलाह जो इहो हुकुम थिए थो त क़ुरान खे तदब्बुर कयो, क़ुरान खे सोचे सम्झे पढ़ो। अॼु असांखे जेकी आयत आहे क़ुरान जी आहे क़ुमिल लैल इल्ला क़लीला। क़ुमिल लैल सूरत मुज़म्मिल जी आयत आहे हिकिड़ी, ऐं सूरत मुज़म्मिल में वॾियूं असांखे यानी आयतूं आहिनि जंहिंमें असीं हुनखे तदब्बुर कयूं या सम्झूं। इन आयत में अलाह साईं चए थो क़ुमिल लैल इल्ला क़लीला। असांजे नबी करीम खे सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आम हुकुम आहे क़ुरान जो जेको तर्जुमो या तफ़सीर या जेको तदब्बुर थींदो आहे, दोस्तनि खे पहिरियों सम्झायूं के आयतूं हूंदियूं आहिनि ख़ासि हुकुम हूंदो आहे नबी करीम जे लाइ, के हूंदो आहे आम हुकुम हूंदो आहे, ऐं के हूंदियूं आहिनि आम ख़ासि, यानी ॿई उन में हुकुम पइजी वेंदा आहिनि। नबी करीम खे अलाह साईं का शइ चवंदो आहे पर उहा असांजे लाइ बि उहो असांजे लाइ हुकुम उहो हूंदो आहे, ऐं ॿियो हूंदो आहे सिर्फ़ु ख़ासि नबी करीम जे लाइ हुकुम ही कमु कर। ऐं ॿियूं ईअं हूंदियूं आहिनि त अलाह ताला ॿुधाईंदो आहे की नबियुनि जूं ॻाल्हियूं मूसा, इब्राहिम, नूह, यूसुफ, आदम, इन्हनि जा किसा ॿुधाईंदो आहे। इहो थींदो आहे किसो उन्हनि जो, असांखे हुकुम आहे त उन्हनि जे पैरवी कयूं, उन्हनि जे जीअं उन्हनि जी हलंदा असांखे ईअं हलणो आहे। तो इहे क़ुरान जो तदब्बुर फ़ाइदो इंसान वठे त ईअं न आहे त हर शइ हर जॻह ते। तंहिंजे करे क़ुरान हिकिड़ो वॾो समूंड आहे, असीं केतिरो बि उन में सिखण जी कोशिशि कयूं ईअं सम्झ असीं नथा पहुची सघूं उन जे तर में। तो क़ुरान जो वॾो हिकिड़ो इल्मु आहे, असां जेतिरो बि अलाह ताला असांखे ॾिनो त इंसान कोशिशि करे त पंहिंजनि खे सेखारे। हीअ अलाह ताला हिते चए थो सूरत मुज़म्मिल में क़ुमिल लैल इल्ला क़लीला। इहो नबी करीम खे हुकुम आहे त राति जो उथी, इहा सूरत मुज़म्मिल में शुरूआत में आहे त नबी करीम राति जो सुम्हंदो त अलाह सां उनखे हुकुम कयो त उथी राति जो ऐं निमाज़ पढ़। छो त ॾींहं जो मसरूफ़ात घणियूं आहिनि, माण्हू अचनि वञनि था, तबलीग करणी आहे, कमुकार करिणो आहे, रोज़ी करणी आहे, ऐं मसरूफ़ात तमामु घणी आहे। केतिरो बि इंसानु निमाज़ में बीहंदो त शैतान अचे चवंदुसि ॿकरियूं छॾियूं हुई थी, ॿनी में पइजी वियूं थी, छोकिरो किरे थो, को दर थो खड़काए, को यानी मिड़ई मसरूफ़ात तमामु घणियूं थींदियूं। पर राति जो टाइम हिकिड़ो सुकून हूंदो आहे। राति जो टाइम हिकिड़ो अहिड़ो आहे जो सफ़ा तो इंसान जो जान जो बि सुकून हूंदो आहे, ऐं माण्हू बि सुता पिया हूंदा आहिनि, ऐं सकीनत बि लहंदी आहे, ऐं अल्लाह ताला जी रहमत बि लहंदी आहे। पर अल्लाह जे आख़िरी राति में ख़ुदि लहंदो आहे दुनिया ॾे। तंहिंजे करे उन टाइम में नबी करीम खे अल्लाह ताला हुकुम कयो त उथी, हाणे इहो नबी जे लाइ हुकुम आहे ऐं असांजे लाइ बि हुकुम आहे। नबी करीम खे चयल आहे अल्लाह ताईं, पर असांजे सभिनि जे लाइ इहो हुकुम आहे त इन जो इहो आहे त राति जो उथी माण्हू इंसान तहज्जुद पढ़े, राति जे सुकून जो उन जो फ़ाइदो वठे। इहो अलाह जे तरफ़ां हिकिड़ो सॾु आहे असांखे त उथो त राति जो मूंखे इबादत कयो, मूंखे सतायो, मां तव्हांजो ख़ालिक मालिक मथां वेठो आहियां, तव्हांखे सॾ बि थो कयां, तव्हां सुता पिया हो, केॾा न असीं बदबख़्त आहियूं। त तंहिंजे करे ऐं इहो नबी करीम खे अल्लाह ताला नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे हुकुम कई त राति जो उथी मूंखे सता। ऐं इहो नबी जे लाइ हुकुम आहे त यानी सॼी उम्मत जे लाइ हुकुम आहे त इंसान जेको आहे न त कोशिशि करे खणी थोरी या घणी, कॾहिं उथे कॾहिं थकियल आहे नथो उथी सघे, ठीकु आहे, पर राति जो कुझु हिसो वठे, अलाह खे सताए। जेॾीमहिल अलाह ताला असांजे आख़िरी राति में नबी करीम फरमाए थो त लही थो अचे आसमान ते, ऐं उन जो लहण हुन जो शान जे तरीक़े सां असांखे कहिड़ी ख़बर कान्हे त कीअं थो लहे या कीअं थो कहिड़ी तरीक़े सां, अलाह खे ख़बर आहे। पर असांखे नहाबी ॿुधायो आहे
त हू यंज़िलु फ़ी आख़िर लैल लही थो अचे अलाह ताला कीअं थो लहे नुज़ूलन यलीक़ु बिजलालिह अलाह खे ख़बर आहे उहो कीअं थो अचे कीअं थो करे पर ईअं उथी चवंदो आहे त हल मिन ताइब आहे को तौबा करण वारो फ़अतूब अलैह हल मिन साइल आहे को घुरण वारो काश मां उनखे ॾियां हल मिन मुस्तग़फ़िर फ़अग़फ़िर आहे को माफ़ी वठण वारो ऐं अलाह असांखे सॾ पियो करे पंहिंजे ॿाननि खे मालिक ख़ालिक ऐं असीं सभु सुता पिया हुजूं केॾा असीं बदबख़्त हूं उन टाइम में इंसानु शर्म करे त अलाह असांखे सॾ बि थो करे ऐं असीं सुता पिया आहियूं तंहिंजे करे उलमा चवंदा त राति जो हिसो जेको आहे वॾो फ़ाइदे वारो आहे इंसानु राति जो जेको हिसो नथो वठी सघे एतिरो ॾींहं जो केतिरो बि करे छो जो अलाह साईं क़ुर में वरी इन में सूरत मुज़म्मिल में अॻिते चए थो वरतिलिल क़ुरआन तरतीला ऐं क़ुर खे उथी राति जो वेही पढ़ राति जो जेके तूं हिकिड़ो सिपारो पढ़ी या अधु सिपारो पढ़ी उन जी लज़त ॾिस ऐं ॾींहं जो तूं केतिरा बि 10 सिपारा खणी पढ़ी उन जी लज़त ॾिस ॾींहं जो तोखे ॾिसंदे शोर हूंदो ॿाहिरि या ॿारनि जो या घर वारनि जो या ऐं राति जो सुकून हूंदो क़ुर पढ़ंदे त तुंहिंजी अखियुनि मां पाणी अची वेंदो सम्झंदे त अलाह साईं असांखे छा थो चए अलाह साईं असांखे छा बि थो सताए तो इंसानु कोशिशि करे त राति जो उथे थोरो या घणो त क़ुर जी इंसानु जंहिंखे मज़ो वठिणो खपे जंहिंखे फैज़ क़ुर जो वठिणो थो खपे जंहिंखे दिलि साफ़ु करणी धोइणी आहे अखियुनि खे साफ़ु करिणो आहे अखियुनि मां पाणी अचणु चाहे थो त उहो राति जो उथे क़ुर जो मज़ो राति जो आहे निमाज़ जो मज़ो राति जो आहे जेके बि तूं 2 लफ़्ज़ ॾींहं जो पढ़ी थो उहो राति जो करे पढ़ी ॾिस तूं तजुर्बो बि करे ॾिस त ॾिस न जे सुकून ऊंदहि हूंदी सुकून हूंदो न शोर न जानवरनि जो न माण्हुनि जो न गाॾियुनि जो न कंहिं शइ जो त पोइ ॾिस उन टाइम में तोखे केॾो न मज़ो थो अचे क़ुर पढ़ण में क़ुर जो मज़ो राति जो निमाज़ पढ़ण जो राति जो हुजे राति जो इंसानु निमाज़ पढ़े थो खणी 2 रकातूं पढ़े पोइ हथ अलाह ॾे मथे करे ऐं अलाह खे सॾे थो या अलाह मां गुनाहगार आहियां मूंखे गुनाह माफ़ु कर या अलाह मां कमज़ोर आहियां मूंखे ताक़त ॾे या अलाह मां ग़रीब आहियां मूंखे रोज़ी ॾे ॾिसो न इहे दुआऊं जेको इंसानु कंदो त ॾिसो उन जी लज़त पोइ कहिड़ी दिलि में थी अचे तंहिंजे करे अलाह ताला इन क़ुर में चए थो इन नाशिअतल लैल इन सूरत में इन नाशिअतल लैल हिय अशद्दु वतअन व अक़वमु क़ीला राति जो हिसा अलाह ताला चए थो राति जा हिसा जेके आहिनि इहे जेके निंड जो टाइम आहे इहा जेकी आहे ॾाढी ॾुखी आहे इंसान खे उथण ते इन नाशिअतल लैल अशद्दु वतअन व अक़वमु क़ीला ऐं राति जो उथी जेको अलाह खे सताए थो उन लफ़्ज़नि जो बि वॾो वज़न आहे उहो लफ़्ज़नि जो बि वॾो वज़न आहे उथण बि वॾो वज़न आहे सियारो आहे या गर्मी आहे या थकल टुटल माण्हू सॼो ॾींहुं मज़ूरी करे थो राति जो अचे सुम्हंदो त 2 बजे या 1 बजे उथे ऐं वुज़ू करे ऐं मुसलो विछाए निमाज़ पढ़े इहा सवली ॻाल्हि कान्हे त अलाह साईं हिते चए थो इन सूरत में इन नाशिअतल लैल हिय अशद्दु वतअन ॾुखी आहे ऐं इहा जहिड़ो तहिड़ो न करे सघंदो को मुड़ुसु माण्हू हूंदा जेके दिलेर हूंदा जंहिंखे अलाह साईं तौफ़ीक़ ॾिए उहो उथी सघंदा त इहो जेको उथी राति जो त इहो जेको निमाज़ पढ़ंदो राति जो इहो अलाह ताला वरी अॻिते चए थो इन लक फ़ी नहारि सबहन तवीला ॾींहं जो त कमुकार घणा अथई तमामु हू औलाद जो संभालणु छोकिरा स्कूल विया न विया खाइणु पीअणो बि आहे रोज़ी ते बि वञिणो बि आहे इन लक फ़ी नहारि सबहन तवीला तो ज़िक्र त करे सघंदे सुभान अल्लाह अल्हम्दुलिल्लाह ज़ुबान सां पर ख़्यालु सॼो दुकान में हूंदी ॿनी में हूंदी माण्हुनि ॾे हूंदी तंहिंजे करे ॾाढो ॾुखियो आहे जेको राति जो माण्हू उथी जेको करे सघंदो आख़िरत जे लाइ पंहिंजे जे लाइ अलाह खे राज़ी करण जे लाइ पंहिंजी दिलि जो ईमान फुल भरण जे लाइ त उहा ॾाढी ॾुखी शइ आहे नाशिअतल लैल अशद्दु वतअन व अक़वमु क़ीला तंहिंजे करे अलाह ताला असांखे हिन आयत में शुरूआत में असांजे नबी करीम खे हुकुम थो करे यानी असांखे हुकुम थो करे इन क़ुमिल लैल इल्ला क़लीला उथी खणी निमाज़ थोरो ई पढ़ घणो बि न त उथी निमाज़ पढ़ ऐं पंहिंजे राति जो हिसो वठि ऐं क़ुर पढ़ दिलि साफ़ु कर अलाह खां जेको घुरिणो अथई जेको सताइणो अथई जेकी शिकायत करणी अथई जंहिं शइ मां तंग आहीं कंहिं बीमारी मां बड़ी मां जंहिं शइ मां तंग आहीं उहा अलाह खे सता केॾीमहिल क़ुमिल लैल इल्ला क़लीला राति जो उथी अलाह खे सता इहो आहे टाइम मुनासिबु इहो आहे टाइम जेको अलाह खे तूं सताए सघंदे घुरी सघंदे चई सघंदे अकेलो हूंदे केरु शोर न कंदी केरु दर न खड़काईंदो केरु ॿार तोखे न कंदो सभु माण्हू सुता पिया हूंदा इहा आहे अलाह जे वलियनि जो टाइम इहो आहे अलाह जे बुज़ुर्गनि जो टाइम इहो आहे अलाह जे मोमिननि जो
जेके मुख़लिस हूंदा अलाह जे लाइ ख़ालिस कमु कंदा, कॾहिं बि मुनाफ़िक़ राति जो तहजुद न उथी पढ़ी सघंदो, कॾहिं बि मुनाफ़िक़ या मुशरिक या बिदती राति जो तहजुद न पढ़ी सघंदो। अलाह साईं हुनखे तौफ़ीक़ ई कोन ॾींदो त इन मुसले ते विछाए पेर ऐं ॿीहे पेरनि ते ऐं अलाह ॾे मुंहुं करे ऐं अलाह खे सताए। तंहिंजे करे इंसानु इन जो फ़ाइदो वठे ऐं अलाह ताला असांखे तव्हांखे तौफ़ीक़ ॾिए इन शइ जी। हिते असांखे किसो थोरो नंढिड़ो यादि अचे थो, मुख़्तसिर किसा साहिबनि जा ॿुधायूं था त इंसाननि जी दिलि कुझु ज़िंदा थिए त हज़रत उमर गर्मी ॾींहं जी घणी त सुम्ही पियो मस्जिद में सुम्ही पियो, थोरो भित ते टेक ॾेई निंड अची वियसि त हिते हिकिड़ो आयो माण्हू साहबी मुआविया बिन ख़ुदैज किथां आयो, मिस्र फ़तह थी त आयो घोड़े ते नबी करीम हज़रत उमर खे बिशारत ॾियणु त अचे मस्जिद जे अंदरि अचे। ॾिठईं त उमर टेक ॾियो भित ते सुतो पियो आहे, निंड में आहे। त मुआविया चयईं थोरे आवाज़ सां, मुआविया ये नाम। हज़रत हुन मुआविया चयो, अमीर मोमिनीन क़ाइल। गर्मी ज़ोर जी निमाज़ खां पोइ थोरो निंड कंदा हुआ ऐं नबी जो हुकुम बि आहे त थोरो क़ैलूला उनखे चवंदा आहिनि, यनामुल क़ैलूला। त ईअं चई त हज़रत उमर सुतो पियो आहे त हिते उमर ॿुधी वरितईं ऐं उथियो जल्दी। फनाहिद उमर रज़ियल्लाहु अन्हु फ़ज़अन, उथी ड्रिज सां उथी चई हुनखे सॾु कई, मुआविया हेॾे आहे। मादा क़ुल्त या मुआविया, तूं छा चयो? त चई त मूं चयो त अमीरुल मोमिनीन सुतो पियो आहे। त हज़रत उमर चयुसि, क़ाल क़ुल्त अमीरुल मोमिनीन क़ाइल यानी क़ैलूला। त हज़रत उमर चयो त रज़ियल्लाहु अन्हु, बिअस मा ज़ननत, तूं ग़लति सोचो, लइन निमत नहार लउज़य्यअन अर्रइया। मां उमर जे ॾींहं जो जे सुम्हां त मां पंहिंजे जेके माण्हू आहिनि उन्हनि खे विञाए छॾींदुसि। वलइन निमत लैल लउज़य्यअन नफ़्सी, जे राति जो मां सुम्ही पवां त पोइ मां पंहिंजो हिसो अलाह जे तरफ़ां कीअं वठां। फ़कैफ़ बिन्नौम मा हादैन या मुआविया, मुआविया खे चयईं त मां छा कयां, न ॾींहं जो थो सुम्ही सघां त मुंहिंजा माण्हू मुंहिंजा कमकार विञाइजी था वञनि, जे राति जो थो सुम्हां त अलाह सां मां जेके इबादत कयां थो उहा विञाइजी थी वञे। त चयईं मुआविया खे त इहे ॿई निंड्रूं जेके आहिनि असांखे मारे छॾियो आहे हिननि खे। ॾींहं जो जे सुम्हूं था त बि मुश्किल आहे, राति जो सुम्हूं था त बि मुश्किल आहे। सो ॾिसो न, अमीरुल मोमिनीन ख़लीफ़तुल मुस्लिमीन हो, वेठे वेठे निंड अची वेंदी हुअसि थक खां, छो जो ॾींहं जो माण्हुनि जा कम संभालींदो, राति जो अलाह जे इबादत में रुॻो गुज़ारींदो हो। त अलाह जा वली ॾिसो इहे हूंदा। हींअर अॼुकल्ह बादशाह ॾिसो सुम्हनि था त जेॾीमहिल चाहिनि था त सुम्हनि था, फ़र्ज़ बि पढ़नि था, अलाए कोन था पढ़नि, पर हू ॾिसो ऐं सहाबी ॾिसो जेके असांजा वॾा हुआ ऐं अॼुकल्ह असांजो हाल ॾिसो। अलाह ताला असांखे तव्हांखे तौफ़ीक़ जे हिदायत जे हक़ ॾेखारे ऐं हक़ ते असांखे हलाए जेसिताईं अलाह सां मिलो। हाज़ा वल्लाहु अअलम, सल्लल्लाहु अलैहि वसल्लम।